जो जो कर्म कियो लालच लग, जो जो कर्म कियो लालच लग, तेह तेह आप बंधायो, तेह तेह आप बंधायो। भूल्यो मन माया उलझायो, समझ न परी बिखेरस रचियो, समझ न परी जस हर को बिसरायो, जस हर को बिसरायो। संग स्वामी सो जान्यो नाहिन, संग स्वामी सो जान्यो नाहिन। बन खोजन को धायो, बन खोजन को धायो। भूल्यो मन माया उलझायो, भूल्यो मन माया उलझायो, भूल्यो मन माया। रतन राम घट ही के भीतर, रतन राम ताको ज्ञान न पायो, ताको ज्ञान न पायो। जन नानक भगवंत भजन बिन, जन नानक भगवंत बिरथा जन्म गवायो, बिरथा जन्म गवायो। भूल्यो मन माया उलझायो, भूल्यो मन माया उलझायो। जो जो कर्म किए लालच लग, जो जो कर्म किए लालच लग, तेह तेह आप बंधायो, तेह तेह आप बंधायो। भूल्यो मन माया उलझायो, भूल्यो मन, भूल्यो मन, भूल्यो मन माया उलझायो। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत,
तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे हिन सत्संग में। श्री रामचरितमानस तंहिं ते सत्संग हली रहियो आहे, जंहिंमें प्रसंग आयो आहे सुठो धनुष भंग। उन जे अंतर्गत सुठी ॻाल्हि आई आहे कि लोभी माण्हूअ जी कॾहिं कीर्ति कान थींदी आहे। लोभी, लोलुप, लालची उहो चाहींदो त आहे, पर उन जी हैसियत खां ॿाहिरि जी ॻाल्हि आहे कीर्ति लोभीअ जे। त असां उन ते थोरो बीह रहियासीं। लालच छा आहे, लोभ छा आहे, उन जो दुष्परिणाम छा आहे, ऐं वधीक उहा ई हली रही आहे। त उन ते निरंतर सत्संग हली रहियो आहे। लोभ, लालच, इन विषय खां बचण जी कोशिश कई वेंदी आहे, चाहे वक्ता बि या श्रोता बि। सब्जेक्ट खे ई किनारो करे अॻिते वधंदा आहिनि। उहो तव्हां सम्झी सघो था छो, या भीड़ ई अचणु बंदि थी वञे हिन सब्जेक्ट खे अगरि खोलियो वञे त। ख़ासि कर असां ज़िक्र कयोसीं अॼुकल्ह जेको वेलो हली रहियो आहे उन में वधीक लालच आहे। हूअं त हर हंधि आहे, पर वेले में वधीक लालच आहे। पर वरी लालच सां गॾोगॾु पैकिंग बि ॾिसो, ऐं उन्हनि जा कूड़ ॾिसो, ऐं वरी जेको रामायण जे प्रति उन्हनि जो अनादर आहे उहो बि ॾिसो। वरी ईअं ॿुधाईंदा आहिनि उहे वेले वारा कि असांखे गुरबाणीअ सां ॾाढो प्यार आहे। मैं गुरबाणी से प्यार करती हूँ, तॾहिं मां गुरबाणी खणी आयो आहियां। गुरबाणी जंहिंखे प्यार आहे गुरबाणीअ सां, सिंधियाणियुनि मायुनि खे लॻंदो आहे कि गुरबाणीअ में सिर्फ़ु इहो ई ईंदो आहे कि जो मांगे ठाकुर अपने ते, ॿियो कुझु आहे ई कोन ॼण गुरबाणीअ में। त ॿियो छा छा आहे उहो असां हूअं ई ॻाईंदा आहियूं। गुरबाणीअ सां जेतिरो असांखे प्यार आहे, मां नथो सम्झां न वेले वारनि खे हूंदो। असांजी शुरूआति गुरबाणी सां थींदी आहे, सिखंदा आहियूं जॾहिं। प्यार आहे हिननि खे बि कोन्हे, पैकिंग वारनि खे। गुरबाणी जेको सार थी ॾे असांखे, उहा असांखे दिलि खे लॻंदी आहे, जेको उन जो अर्थ निकिरंदो आहे। त इहो ई न सम्झनि कि असां गुरबाणीअ जा विरोधी आहियूं। त मां चयो हिकिड़ी गुरबाणी खणी, सब्जेक्ट उहो ई हले ई पियो थो कि तव्हां चओ था गुरबाणी जेॾीं ही शब्द ॿुधणु शुरू कंदियूं न, शायदि वेलो छॾे ॾींदियूं। ही शब्द, जो जो कर्म कियो लालच लग, तिय तिय आप बंधायो, भूलियो मन माया उरझायो। गुरु तेग बहादुर साहिब जन जी बाणी आहे, 702 नंबर सुफ़े ते। साहिब फरमाइनि था, इन्हनि जे लाइ था फरमाइनि जेके उलझियल आहिनि। आध्यात्मिक त सॾाइनि था, पाण खे धार्मिक सॾाइनि था, पर उन्हनि जो मन माया में उलझी चुको आहे। भूलियो मन माया उलझायो, कर्म त अनेक कयनि इन्हनि। साहिब था चवनि, तव्हां चुप करे कोन वेठा आहियो, तव्हां कर्म ॾाढा पिया था कयो धर्म ते नाले ते ई, पर लालच जे करे। जो जो कर्म कियो लालच लग, इहो घणेई दफ़ा वचन बि आयो आहे। ऐं जीअं जीअं तव्हां लालच करे कर्म कयव, तीअं तीअं पंहिंजो पाण खे ॿधंदा विया, तीअं तीअं आप बंधायो। ॿिए कंहिं कोन ॿधियो, ॿिए कंहिं कोन फासायो तव्हांखे, त ख़ुदि फासा। जो हुन जो दृष्टांत हूंदो आहे बांदर जो। बांदर जे अॻियां भरणी हूंदी आहे, शिकारी रखंदो आहे, कांच जी भरणी, उन में चणा
विझी छॾींदो आहे शिकारी। बांदर हथ विझंदो आहे, पोइ चणा भरींदो आहे मुठ में, पोइ ॿाहिरि हथ निकिरंदो ई कोन अथसि, छो त मुठी जो बंदि थी वई त हाणे हथ निकिरंदो कोन अथसि। हाणे अगरि हथ कढणो अथसि त मुठी छॾे त हथ निकिरी ईंदसि, पर चणा छॾणा बि कोन्हनि। लोभी ईअं पंहिंजो पाण खे ॿधी छॾींदो आहे, छॾणो बि कान्हे, फाथल बि आहे, कुझु मिले बि कोन पियो थो, फाथल बि आहे पर छॾणो कान्हे। तीअं तीअं आप बंधायो, समझ न परी बिखे रस रचियो, जस हर को बिसरायो। लोभीअ खां परमात्मा जो जस विसरी वेंदो अथव। हू सिर्फ़ु उन जो जस ॻाईंदो जेको उन जो लोभ पूरो कंदो। भगवान जो जस थोड़ी ॻाईंदो आहे लोभी। जस हर को बिसरायो, संग स्वामी सो जानियो नाहीन, बन खोजन को धायो। लोभीअ जी निशानी कि परमात्मा खे हुन कॾहिं पाण सां गॾु महसूस ई कोन कयो आहे, तॾहिं घरां निकिरंदो आहे, भिटकंदो आहे। असुर जो बिना समय वञण जी कठिनाई बि आहे। ॾिसो हर कम जो समय थींदो आहे। जीअं सवेल उथण, असां हिंदू आहियूं उन दृष्टिअ सां तो चवां, सवेल उथी प्रभात जो उथी सनानु पाणी करे मंदर में वञण, इहो कॾहिं सुठो लॻंदो आहे? कारकतन में। इहो मां पंहिंजे लाइ नथो, स्वार्थ लाइ नथो चवां, जेको हिंदू धर्म जे हिसाब सां हिकु विधान ठहियल आहे। फटाका ॿारण कॾहिं सुठो लॻंदो आहे? ॾियारीअ ते, शरद में। सफ़ाई कॾहिं कबी आहे? बरसाति खां पोइ। झूलो झूलण कॾहिं सुठो लॻंदो आहे? सावण में। हर कंहिंजो समय थींदो आहे, कॾहिं बि कुझु बि कोन थींदो आहे। 12 ई महीना हिंदू धर्म जे हिसाब सां इहो कान्हे कि तूं बरसाति में बि निकिर घरां 4 बजे। ऐं कंहिंजे लाइ छा थी असांखे ॿुधाई? परमात्मा को पाने के लिए। साहिब उन्हनि जे लाइ चवनि था, उहो त तोसां गॾु वेठो अथई। संग स्वामी को जानियो नाही, सो जानियो नाही, बन खोजन को धायो। तू उनखे ॻोल्हण लाइ अलाए केॾां केॾां पियो थो वञी। रतन राम घट ही के भीतर, ताको ज्ञान न पायो। जन नानक भगवंत भजन बिन, बिरथा जन्म गवायो। तो पंहिंजो जन्म व्यर्थ गवाए छॾियो, लोभ में फासी करे। कीअं खोले थी ये पोल गुरबाणी, जो कर्म कियो लालच लग। सिर्फ शुभ कर्म खे शुभ कर्म न चइबो आहे, उद्देश्य ॾिसबो आहे, मंशा छा आहे, इन जे पुठियां इन जो उद्देश्य छा आहे। लोभी माण्हू सुठा कर्म कंदो आहे ईअं नज़र ईंदो आहे। लोभी माण्हूअ में तव्हांखे सुठियूं ॻाल्हियूं नज़र ईंदियूं, पर उहे सभु सुठियूं ॻाल्हियूं लोभ जे इन ॿेड़ीअ में आहिनि, लोभ जे ॿेड़ीअ ते सवार आहिनि। जीअं कि लोभी माण्हू मिठो ॻाल्हाईंदो त नोट कजो, जंहिंखे लोभ आहे, ॻुझो लोभ, उहो मिठो ॾाढो ॻाल्हाईंदो हूंदो। उहो माण्हू सेवा बि कंदो, बिल्कुलु घर खे त्यागे करे, रओ ॿधी करे कमर सां उते पंहिंजे हुन में ट्रस्ट में सेवा बि कंदो। गुण त सुठो आहे, पर इहे सभु गुण कंहिं ते सवार आहिनि? लोभ ते। इहो स्पष्ट करणु ज़रूरी आहे, न त बीमारी वञे ई नथी। हाणे लोभ जी ॿेड़ी, गुरु लोभी शिष्य लालची, दोनों खेले दाव, चढ़ पाथर की नाव। पत्थर जी ॿेड़ी आहे लोभ जी, उहा कॾहिं बि कोन तरंदी आहे, पर हिन जी तयारी ॾिसो लोभीअ जी। उन पत्थर जी ॿेड़ीअ में छा पियो थो भरे?
सामान कहिड़ो कहिड़ो पियो थो रखे, पंहिंजो इहो मिठो ॻाल्हाइण ऐं आध्यात्मिकता कि मां धार्मिक आहियां, आध्यात्मिकता, विश्वास। लोभी माण्हूअ जो विश्वास तव्हां ॾिसंदा कयो, हुनखे पक्को विश्वास हूंदो आहे कि मुंहिंजो हिते मुंहिंजो कमु थींदो, मां ग़लति कोन आहियां। अॻे जीअं माण्हू जलेबियुनि खे पसंदि कंदा हुआ, तॾहिं छा चवंदा हुआ कि इहो असां कॾहिं कोन छॾींदासीं, असांजो विश्वास आहे पक्को। पर छॾनि न, छो त ॿियो अची वियो। हाणे इन लाइ चवनि था कि हिनखे कॾहिं कोन छॾींदासीं, असांजो विश्वास आहे। त विश्वास त आहे, पर कहिड़े ते टिकियल आहे? लोभ ते। श्रद्धा बि आहे, पर उहा किथे टिकियल आहे? लोभ ते। तपस्या बि आहे, कठिन कष्ट ॾिसण, पर लोभ ते आहे। एॾा गुण लोभीअ में नज़र ईंदा तव्हांखे, कष्ट, तपस्या, सेवा, विश्वास, श्रद्धा, आस्था, समर्पण, पंहिंजो पाण खे न्योछावर करणु। पर इहे सुठा गुण किथे पिया था वञनि? लोभ जी पत्थर जी ॿेड़ीअ ते, जेके हिकु ॾींहुं ॿुॾंदा। इहे सभु किथे दिलि लॻाइजे, समर्पण कजे त ॾाढो सोचे सम्झी कजे। ईअं न लॻे पोइ कि कुछ बहुत मजबूत रिश्ते जोड़ लिए थे कुछ कमजोर लोगों के साथ। रिश्ता तो मां मजबूत जोड़िया हुआ, पर उहे जिन सां जोड़िया उहे कमजोर निकिता। ग़लती थी वई। जिन सां रिश्तो जोड़ियो उहो मजबूत हुजणु खपे, पोइ रिश्ता कमजोर हुजनि त हले, पर उहो ई कमजोर लॻो पियो आहे जेको ॿुॾण ई वारो आहे। उन सां मजबूत रिश्तो जोड़े वेठा आहियूं त ॿुॾणो त आहे ई, पोइ त तय आहे। पोइ त कुछ मजबूत रिश्ते जोड़ लिए थे कुछ कमजोर लोगों के साथ। यो पोइ ख़बर पए त पोइ छा, अब पछताए होत क्या, पोइ कुछ बचंदो कान्हे। त लोभी माण्हूअ में तव्हांखे गुण त नज़र ईंदा, पर उहे गुण जेके आहिनि से हू वारा आहिनि जेके मां ॿुधाया लोभ ते आहिनि। ॿिए अवगुण ॿुधायांव। लोभी माण्हू भयभीत हूंदो, हमेशा ॿाहिरां मुस्कुराईंदो, कॉन्फिडेंस ॾेखारींदो, हा हा आज कितना आनंद आया ना, पर हुनखे भय आहे अंदर, किथे पोल न खुले, भय आहे। ॿियो हुनखे प्रतिस्पर्धा बि आहे। लोभीअ खे कॉम्पिटिशन में शामिल आहे। उहो हुनखे भॼणो आहे, डुकणो आहे, तरक़ी करणी आहे संसार में। उनखे असुरक्षा जी भावना बि आहे लोभीअ खे। लोभी खे चिंता बि हूंदी आहे, हू निश्चिंत कान्हे। ॿियो लोभीअ जो समय बर्बाद थींदो आहे, उनखे पतो ई कोन पवंदो आहे कि मां कंहिंमें पियो थो समय बर्बाद कयां। ऐं लोभी जेको आहे सो क्षोभ बि प्राप्त कंदो आहे, खिन्नता। कैकईअ लोभ कयो हो न, राज मिले, पर मिलियसि छा? खिन्नता, क्षोभ, बेचैनी। ऐं राम त्याग कयो त उनखे मिली वई कीर्ति। असांजे रामचरितमानस जे क्रम में इहो ई आयो आहे कि लोभी लोलुप कल कीरति चहई। जहिड़ी तरह लोभी लालची माण्हू कीर्ति चाहे त इम्पॉसिबल तो चाहे, उहो उनखे मिलंदो ई कोन्हे। लोभी माण्हूअ खे कीर्ति यश न मिलंदो। सुंदर कीर्ति त बिल्कुलु कोन मिलंदी, सुठी कीर्ति। त सुंदर कीर्ति कीअं मिलंदी?
सुंदर कीर्ति मिलंदी, सुंदर जस मिलंदो परमात्मा जो जस ॻाइण सां। पंहिंजो छॾे करे कि मूंखे जस मिले, मुंहिंजी सहारा थिए, इहो छॾे करे परमात्मा जो जस ॻाइण वारे खे कीर्ति ऑटोमेटिक मिलंदी। गुरबाणी भी ईंदी आहे, मांगना मांगन नीका, हर जस गुर ते मांगना। भाई घुरण, हलो घुरण जो शौक़ अथव न, त हरी जस घुरो। गुरबाणी थी चए, पहिरीं ॻाल्हि त घुरो न। अगर आध्यात्मिकता सॾायो, पाण खे सत्संगी था सॾायो, त हिकु ॻाल्हि यादि रखो कि घुरण जी ज़रूरत ई कान्हे। जेको असांजे लाइ सुठो आहे उहो परमात्मा करे रहियो आहे, ऑलरेडी थी रहियो आहे। हिकु कहाणी खलील जिब्रान जी उन लिखी हुई कि हिकु भाई आयो परदेस मां, पंहिंजे दोस्त सां मिलियो। दोस्त हुनखे राहींसि पंहिंजे घर में। पोइ हू जेको महिमान दोस्त हो, उहो हिन खे चएसि थो, मूंखे हिकिड़ो तावीज़ मिलियो आहे, उन तावीज़ खां कुझु बि घुर उहो मिली थो वञे, पर 3 रुगो विश पूरी कंदो। 3 विश पूरी होंगी। 3 कुछ भी शयूं घुरोस, इच्छाऊं वो पूरियूं कंदो। 3 तो हुन चीज़ अच्छा पोइ तो घुरियई। हुन चीज़ मां घुरियो त सही, पर मां पछताया पियो तो। पूरियूं भी थी वयूं 3, तब मां पछताया पियो तो। त हाणे अगर यो ॿिए कंहिंखे ॾींदमि तावीज़, त उन जूं भी 3 इच्छाऊं पूरियूं थी वेंदियूं। पर तू मुंहिंजो दोस्त ई, मां तोखे नथो ॾियणु चाहियां। हुन चीज़ ॾे, चुप करे ॾे। दोस्त ई त मूंखे न ॾींदे। हुन चईस, हा दोस्त तो सम्झा, तॾहिं नथो ॾियणु चाहियां। हीअ मुसीबत आहे ॾाढी वॾी। हुन चईस, तू त ॾे यार, वो ॾिसंदासीं मुसीबत आहे। इच्छा पूरी थिए। ऐं सिंधियुनि जी सोच कि मुंहिंजी इच्छा पूरी थिए ऐं सुठो न लॻे, इहो थी नथो सघे। इहा ई सोच आहे न। छो त वीचार कोन्हे, विश्लेषण कान्हे। उन भाईअ बि चयईंसि, ॾे तूं यार। ॾिनईंसि उन तावीज़। पोइ भाई हलियो वियो दोस्त। हिन पंहिंजी ज़ाल खे ॻाल्हि कयईं, चयईंसि तावीज़ मिलियो आहे चमत्कारी, अच घुरूं पाण हिन खां। उन तावीज़ खे चवनिसि था, असांखे 1 लख रुपया खपनि। 1 लख। ईअं चयनि। दरवाजे ते बेल वॻी। हिकु माण्हू आयो, उन जे हथ में पेती हुई, उन में 1 लख रुपया पिया हुआ। उन हिननि खे ॾिना कि ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, तव्हांजो पुटु जेको राजा वटि नौकरी कंदो हो, उहो शहीद थी वियो। त राजा ही मुआवज़ो ॾिनो आहे कि कोई मरी वेंदो आहे त राजा सहायता कंदो आहे न। ही 1 लख रुपया तव्हांखे उन जा। हिननि जा त वाइसर ई गुम थी विया। इच्छा त पूरी थी वई न। तव्हां छा चाहींदा आहियो? इच्छा पूरी होनी चाहिए बस, कैसे भी न। ही त नज़र अची वियो, पर हिननि खे त नज़र भी कोन पियो थो अचे कि इच्छा पूरी अगर थिए भी पए थी त असांजो छा पियो थो नुक़सान थिए उन जे पुठियां। पुटु हलियो वियो, 1 लख रुपया मिली विया, इच्छा त पूरी थी वई न। हिननि चयो, बाप रे, हीअं इच्छा पूरी थियणी आहे छा? त न खपे असांखे तावीज़। त माई चएसि थी, जल्दी सां हिकु कमु कयो, हिन तावीज़ खां ॿी इच्छा घुरोस कि असांजो पुटु वापसि अचे। ही कुझु बि करे सघे थो न। हुन भाई चई, पहिरीं हिकु इच्छा घुरी करे ग़लती कई आहे ॾाढी वॾी, ॿी सोचे सम्झी घुरूं न। माई चईसि, न तव्हां इहो ई घुरो, ॿी इच्छा असांखे इहा खपे, पुटु वापसि अचे। भाई उन तावीज़ खे चईसि, ॿी इच्छा आहे
कि असांजो पुटु वापसि अचे। ओॾी महिल दर खटकियो, हिननि दर खोलियो त कोई नज़र न अचे। आवाज़ अचे पियो, मां तव्हांजो पुटु आहियां। ही घबराइजी विया। हू चए थो मूंखे त दफ़न करे छॾनि, हाणे तव्हां मूंखे घुरायो अथव त मां प्रेत थी करे हिते ई रहंदोमांव। हीअ ॿी मुसीबत। कंहिंखे वणंदो आहे प्रेत? भली पंहिंजो सॻो मिटु माइटु छो न हुजे, हलियो वञे। अगरि हिकु दफ़ो गुज़ारे वियो त वञे न, पोइ छा जो। हाणे टी इच्छा था घुरनि, इहो वञे। तावीज़ खां टी इच्छा इहा घुरनि, भाई इहो जिंद छॾे असांजी निकिरे। तो इच्छाओं तो पूरी थी वयूं न। कैसे भी इच्छा पूरी होनी चाहिए, चाहे 20 साल लग जाए न। यह गलती न कजो। असांखे छा अकुल आहे एतिरो कि असां घुरी भी सघूं? छा असांखे ख़बर आहे कि छा घुरणो आहे? कोन्हे। टके जो अकुल कान्हे। होशियार त समझंदा आहियूं, पर अकुल कान्हे घुरण जो कि आख़िर खपे छा असांखे। तॾहिं इहा गुरबाणी मूंखे यादि पई अचे। मांगना मांगननी का हर जस घुरते मांगना। मांगना मांगननी का हर जस घुरते मांगना। जागना जागननी का हर कीर्तन मह जागना। मांगना मांगननी का हर जस घुरते मांगना। मांगना चांदना चांदन आंगन प्रभु जी अंतर चांदना। आराधना आराधननी हर हर नाम आराधना। मांगना मांगननी का हर जस घुरते मांगना। मांगना मांगननी का हर जस घुरते मांगना। जागना जागननी का हर कीर्तन मह जागना। जस घुरते मांगना मांगना मांगना।
लागन नीका काम क्रोध लोभ त्यागना लागन नीका गुर चरणी मन लागना मांगना मांगन नीका हर जस गुरते मांगना मांगना मांगन नीका हर जस गुरते मांगना जागन नीका हर कीर्तन मह जागना जस गुरते मांगना 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 विधत सहे परापते जाके मस्तक भावना ये विधत सहे जाके मस्तक भावना कहो नानक तिस सब कुछ नीका जो प्रभु की सरनागना कहो नानक तिस सब कुछ नीका जो प्रभु की सरनागना मांगना मांगन नीका हर जस गुरते मांगना मांगना मांगन नीका हर जस गुरते मांगना। त गुरबाणी चए छा थी घुरणो छा है हरि जस संत जना मिल हर जस गायो। हाणे हरि जस घुरण माना का शय काने या मता समझो या भी का शय आ। हरि जस घुरण जो मतलब आ कि कुछ न खपे परमात्मा जी सारा असा कयूं इहो घुरूं परमात्मा का कि असा भगवान जी सहारा कयूं। हाणे सहारा तॾहिं कंदासीं जॾहिं असा महसूस कंदासीं कि हू ऑलरेडी असांजे मथां कृपा करे रहियो आ। सुबुह जो निंड मां उथूं अगर असां थोड़ी नज़र फेरियूं तो ॾाढो कुछ नज़र ईंदो जंहिं ते असां शुक्र करे सघूं था। लोभ छॾण जा उपाय गुरु नानक ॿुधाए छॾिया आहिनि ऑलरेडी। पहिरियों त शुक्र करण सिखो, शिकायत न। घुरंदो उहो ई आहे जंहिंखे ख़बर कान्हे कि मूं वटि ऑलरेडी सब कुछ आहे। आवश्यकता अलग शय आहे, पर जेका घुरण जी हिकु लोभ वृत्ति आहे उनखे ख़बर ई कान्हे कि मूंखे कुछ घुरण जी ज़रूरत ई कान्हे, ऑलरेडी सब कुछ मूं वटि आहे। हिकु संत नदीअ ॿेड़ीअ में वेठो हो,
ॿिया बि माण्हू वेठा हुआ। जहाज हो, जहाज वॾो। त उहो संत हाणे सभु चवण लॻा साईं थोरो टाइम पास थी वेंदो, थोरो सत्संग खणी कयो, वेठा आहियूं त। संत बि हू हो सचो संत। त हुन मृत्यु जूं ॻाल्हियूं शुरू कयईं, शरीर नाशवंत आहे, हिकु ॾींहुं छॾणो आहे। त सभु चवण लॻा आ हा हा बिल्कुलु सही था चओ तव्हां, शरीर नाशवंत आहे, हो आहे। एतिरे में जहाज ॿुॾण लॻो, डावाडोल थियण लॻो, घबराइण लॻो। सभु अची विया हुन में, घबराइजी विया। संत खे छॾे कोई केॾां भॻो, कोई केॾां। संत चई अरे हाणे त असली टाइम हाणे आयो आहे, जेको पाण ॻाल्हियूं कयूं पिया सभु छॾणो आहे, उहो समय हाणे आयो आहे सम्झण जो, त हाणे ई भॼो था। हुननि चयो संत चुप कर, तूं पंहिंजी वाणी पाण वटि रख। संत चई पर प्रैक्टिकल करण जो समय मां हाणे थो ॾिसां, मृत्यु साम्हूं आहे, त हाणे असांखे थोरो वीचार करणु खपे कि सभु छॾणो आहे, सभु मिथ्या आहे। पर कोई बि संत जे अॻियां कोन आयो। ओशो इहा कहाणी ॿुधाईंदो हो। पोइ को प्रार्थना पियो करे भॻवान खे कि बचाए, असांजो ॿेड़ो बचाए, कोई प्रयास पियो करे। पोइ ॿेड़ो शांत थी वियो। त सभई आया संत न, हाणे संत वटि कोई न पियो अचे कि ख़तरनाक माण्हू आहे यार। थी सघे थो हिन इहो जिक्र कयईं ऐं उहो थी वियो आहे शायदि, हिन अशकुन ॻाल्हायो हिन, तॾहिं हुन खां पोइ थिए थो ही ॾाढो उहो ख़तरनाक माण्हू आहे, हाणे हिन वटि कोई न वेंदो। पोइ हिकु माण्हू खणी आयसि जीअं तीअं। उन चयईंसि साईं तव्हांखे ख़बर आहे असांजी जान हींअर वञण वारी हुई। संत चयईंसि तॾहिं त मां चवां पियो कि सही टाइम इहो आहे हाणे उन ते मृत्यु जे बारे में ॻाल्हाइण जो। हो चवनि था हद था कयो, मृत्यु खां ॻाल्हाइण जी शइ आहे छा, कंहिंखे खपे मृत्यु। त संत चई पोइ ॻाल्हियूं छो पिया कयो। मूंसां ईअं घटना थी, कंहिं चयो कि अंत समय में पियो आहे बाबो, तव्हां हलो, तव्हां कुझु कयो। मां तॾहिं मुंहिंजी ॿाराणी ॿुधी हुई, ॿाराणी चऊं हुनखे, जो मां वञी करे उन जेको अंत समय में पियो आहे, वञी करे मृत्यु जूं ॻाल्हियूं कयूंमांसि कि तव्हां थोरो हींअर ध्यानु कयो कि तव्हां शरीर न आहियो, तव्हां शरीर न। तॾहिं मां इहो ॾाढो कुझु पढ़ियो आहे, ॾाढो कुझु कयो हो। तव्हां महसूसु कयो हिननि घर वारनि खे छॾियो, तव्हां सोचो मां शरीर न आहियां, तव्हां महसूसु कयो मां हिन खां अलॻि आहियां, तव्हांजी मृत्यु सुहेली थी वेंदी। तव्हां ॿुधी हैरान थींदा, उहो काको उथी वेही रहियो। सही में सची घटना तो ॿुधायांव। चई कंहिंखे पिया था चओ, आत्मा कंहिं ॾिठी आहे अॼु ताईं? ईअं चई कंहिं ॾिठी आहे आत्मा? मां घबरा चुप थी वियमि। मां हिकु त 12 ॾाढी पुराणी ॻाल्हि आहे, हिकु त 12 नओं अभ्यास पियो कयां, पढ़ां पियो शास्त्र। हूअं वञण वारो हो, डॉक्टरनि जवाबु ॾिनो, हूअ 8-10 साल अञा जी वियो। उन खां पोइ त कंहिंखे बि चर्चा ॿुधणु पसंदि कान्हे मृत्युअ जी। हीअ ओशो कथा ॿुधाईंदो हो, या ॿेड़ीअ वारी। त संत चई इन जो मतिलबु तव्हां घुरण बीह रहिया, पर तव्हां स्वीकार करणु कोन सिखिया आहियो। तव्हां स्वीकार करणु कोन सिखिया आहियो कि मृत्यु अचे त बि असांखे स्वीकार आहे, सुख अचे त बि स्वीकार आहे। इन जो मतिलबु तव्हां अज्ञानी आहियो, ॾाढा वॾा अज्ञानी। पर सत्संग जे ॻाल्हियुनि ते पाण खे आध्यात्मिक पिया सॾायो सभु। गुरबाणी ईअं जाॻाईंदी आहे, ख़ासि कर गुरु तेग बहादुर जी वाणी, कि तव्हां ॻाल्हियूं त कयो पिया था, पर स्वीकार कोन था कयो। मांगना मांगन नीका, घुरण जो शौक़ु अथव त हर जस घुर ते मांगना। भॻवान जो जस ॻाइण जी कला घुरो न भॻवान खां, ऐं उहा कॾहिं ईंदी
जॾहिं इहा ॻाल्हि ईंदी स्वीकार करण जी, शुक्र करण जी। अगरि तव्हां लोभ हटाइण चाहियो था न अगरि, त कुझु तरीक़ा अथव। ऐं गुरु नानक वारा जीअं मां चवां पियो, गुरु ग्रंथ साहिब जा ई खणो। थाल विच तिन वस्तु पयो, सत संतोख वीचारो। पहिरियों सत्य, त सत्य ते हलण शुरू कयो, तव्हांजो लोभ छॾाइजी वेंदो। तव्हां चओ कुझु बि थी वेंदो, मां कूड़ न ॻाल्हाईंदसि, त लोभ छॾाइजी वेंदो ऑटोमेटिक। कूड़ न आहे ॻाल्हाइणो, सत्य ते हलणो आहे, त लोभ परे भॼी वेंदो, परियां खां ई परे थी वेंदो। ॿियो संतोष, अगरि संतोष अची वेंदो कि जेको बि थी रहियो आहे सो सही थी रहियो आहे, काई शिकायत न आहे, त लोभ परे भॼी वेंदो। जेतिरो मूंखे मिली रहियो आहे प्रसाद आहे परमात्मा जो, लोभ परे भॼी वेंदो। शुक्र कबो, अहोभाव प्रकट कबो कि ऑलरेडी सभु कुझु आहे। असां माण्हुनि जी बीमारी छा आहे कि जेॾी महिल ॾाढो अभाव हूंदो आहे, पोइ घुरंदा आहियूं हीअ शइ मिले, उहा शइ अची वेंदी आहे, पोइ उनजो सुख वठणु भुलिजी वेंदा आहियूं, पोइ ॿी शइ जी कामना कंदा आहियूं, हाणे हीअ बचे। ईअं कंदे कंदे जॾहिं ॾाढियूं शयूं अची वयूं, त असां वीचार कोन कंदा आहियूं कि पहिरीं मुंहिंजी स्थिति कहिड़ी हुई, हाणे कहिड़ी आहे। न, अॻिते जी लोभ वेंदा आहियूं वधाईंदा। प्रताप भानुअ खे का कमी हुई छा? रामायण में ॿुधो आहे पाण, काई कमी न हुई प्रताप भानुअ खे, त बि हुन अहिड़ो लोभ ॾिनईसि। ईअं ई ॾाढा माण्हू सभु कुझु हूंदे लोभ में फासी वेंदा आहिनि। सभु कुझु आहे हूंदे सूंदे, हू चवंदसि अञा तुंहिंजी उमिरि वधी वेंदई, अञा ही थी वेंदई, अञा ही थी वेंदई। त इन जो अस्त्र आहे संतोष। थाल विच तिन वस्तु पयो, सत संतोष त्यों वीचार। थोड़ो वीचार कजे, लोभ खां बचणो आहे न, त थोड़ो वीचार कि मूंखे करणो छा आहे ऐं छा करे रहियो आहियां। गुरु ग्रंथ साहिब में कबीर भगत जा दोहा अथव, कुझु ॿुधायांव, ॻायूं नथा। अर्थ ई ॾिसो, ॿिनि लाइनुनि जा दोहा, लॻभॻि 243 कबीर भगत जा दोहा। पढ़नि न सिंधी, सिर्फ़ु इहो ई यादि अथनि, जो मांगे ठाकुर अपने ते, हिकु ई वाणी यादि हेॾनि सालनि खां। कबीर जा ॿिनि लाइनुनि जा जाॻाइण वारा दोहा। उन में पहिरियों ॿुधो, कबीरा जहां ज्ञान वहां धर्म है, जहां झूठ तह पाप, जहां लोभ तहां काल है, जहां खिमा तह आप। ॿिनि लाइनुनि में हेॾियूं ॻाल्हियूं चई छॾियईं, सार ॻाल्हि कि जिते ज्ञान आहे न, ज्ञान सचो, उते धर्म आहे। ॿुधायो, मतिलबु सचे ज्ञान जी निशानी छा आहे कि उते धर्म हूंदो। ऐं तव्हां हिननि ज्ञानियुनि खे ॾिसो, जलेबियुनि खे, धर्म त परे करे छॾनि, सनातन धर्म फिटो करे छॾनि, बल्कि मजाक भी उड़ायनि। गंगा नहाने से क्या फायदा, टिकाणे में जाने से क्या, गणेश चौथ रखने से क्या होगा, एकादशी से क्या होगा। ज्ञान जे नाले ते इन्हनि कयो। कबीर खे ख़बर हुई कि ये ईंदियूं 500 सालनि खां पोइ ईंदियूं, पहिरीं लिखी छॾियईं। चईं अगरि तव्हांजे ज्ञान में धर्म न आहे त उहो ज्ञान कान्हे। जहां ज्ञान तहां धर्म है, त पोइ कबीर चयो अगरि तव्हांजे ज्ञान नालो ॾिनो अथव पर धर्म कान्हे, त ज़रूर उते झूठ हूंदो, कूड़ हूंदो। त जिते कूड़ आहे न, उते आहे पाप। सरलता सां समझी वठो ॻाल्हि खे। पाप कंहिंखे था चओ, हू छॾे ॾियो कि ही पाप थी वियो, हू पाप थी वियो, मेरे से ये पाप हो गया। अरे नंढा नंढा पाप छॾियो, वॾो पाप हिकिड़ो ई आहे, कूड़। कबीरा जहां ज्ञान तहां धर्म है, जहां झूठ
तह पाप। अच्छा, पाप छो कंदो? किरम तव। माण्हू कूड़ छो ॻाल्हाईंदो? लोभ जे करे। त अॻिते चए थो जहां लोभ है तहां काल है। जिते लोभ आहे न उते काल। हाणे काल जो अर्थ हू न समझिजो कि कोई यमदूत या न, मृत्यु न। काल जो सिधो सो अर्थ आहे समय। लोभी माण्हू पंहिंजो समय नष्ट कंदो आहे। 20-20 साल, 30-30 साल, 40-40 साल लोभ छा कंदो आहे? समय खाई वेंदो आहे माण्हूअ जो, ऐं हथ में कुझु बि न। त कबीर जहां ज्ञान तहां धर्म है, जहां झूठ तह पाप, जहां लोभ तहां काल है, ऐं जहां क्षमा तह आप। जिते क्षमा जो गुण आहे, माफ़ करण जो गुण, माफ़ उहो ई करे सघंदो जंहिंजे हृदय में परमात्मा वेठल आहे। जहां क्षमा तह आप, जिते क्षमा आहे, माफ़ करण जो गुण, माना ईर्ष्या कान्हे, द्वेष कान्हे, त समझो उते परमात्मा वेठो आहे। कबीर जो ॿियो श्लोक लालच ते। लालच झूठ विकार, लालच झूठ विकार मोह, व्यापत मूढ़े अंध, लाग न परे दुर्गंध स्यो, नानक माया बंध। इहो गुरु नानक जो आहे। कबीर जो ॿियो श्लोक आहे लालच ते। कबीरा राम न चेतियो, फिरिया लालच माहे, पाप करन ता मर गया, अवध पुनी खिन माहे। अरे तो भगवान खे कॾहिं यादि कोन कयो। लालच जे करे भिटकंदो रहे। जंहिंखे भगवान यादि आहे न, उहो कॾहिं लालच न कंदो। जंहिंखे भगवान जंहिंखां विसरी चुको आहे, ॻाल्हियूं कंदव कि मैं भगवान के लिए ही तो जाती हूं। न, हुनखे भगवान यादि कान्हे, हुनखे भगवान जी स्मृति बि कान्हे। हू केवल ॿाहिरां कोई ॾेखारे थो, त हुन सां इहे न समझिजो कि हू को भगवान सां अगरि हुनजी यादि हुजे त हू लालच करे भॼ डुक करे ई न। उहो फिरे ई न, फिरिया लालच माहे। कबीर जो हिकु ॿियो बि अथव। कबीरा इहे कॾहिं कंदासीं इन ते सत्संग। जे पाण क्रम शुरू कंदा आहियूं न, त कबीर ते कबीर जा श्लोक ही बस सुठो हिकिड़ो ॿुधी वठो। कबीरा एक अचंभो देखियो। कबीर चए थो मां हिकु अचंभो ॾिठो हिन संसार में। कबीर 100-100-300 सालनि में पैदा थींदो आहे, जेको सॼे संसार खे ॾिसंदो आहे। हुनखे ॿियो कोई कमु कान्हे तव्हां वांगुरु भॼ डुक कोन्हे करणी। हू केवल माण्हुनि खे ॾिसंदो आहे कबीर, ऐं केरु छा थो करे छा नथो करे। त कबीर चए थो मां हिन दुनिया में हिकु अचंभो ॾिठो, अॼु बि आहे उहो अचंभो। कहिड़ो? कबीरा एक अचंभा देखियो, हीरा घट घट बिकाए, हीरा हाट बिकाए। हीरो अनमोल थींदो आहे, उहो जिते किथे कोन विकामजंदो आहे, उन जा शोरूम हूंदा आहिनि। पर कबीर चए थो मां इहो ॾिठो कलयुग में हीरा ईअं ई पिया था विकामजनि, अनेक हीरा। तव्हां सम्झी सघो था उहो हीरो केरु, ये हीरा केरु? असांजो जन्म या श्वास न, असां खुद, असां मनुष्य हीरे जे समान आहियूं। स्वरूप सां परमात्मा जा अंश आहियूं। असां हीरा आहियूं भीतर सां, पर भीतर सां आहियो। ॿाहिरां मन अलॻि आहे, शरीर अलॻि आहे। हीरे खे कोई पोइ ख़राब पॉलिश पियो थो करे, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर हीरा त आहियूं। कबीर चए थो इहे हीरा विकामजनि पिया था सस्ते में, कोई बाबाजीअ वटि, कोई ढाबाजीअ वटि। छो पिया था भिटकनि? कबीरा एक अचंभो देखियो, हीरा हाट बिकाए, बन जन हारे बाहरा, कौड़ी बदले जाए। छो त पहचान कान्हे, छो त ख़बर कान्हे। न खुद खे ख़बर आहे कि मां हीरो आहियां, न वठण वारे खे ख़बर आहे कि हे हीरो आहे। सभु विकामजनि पिया था। हीरा थी करे
कहिड़े भाव में पिया था वञनि, कौड़ीअ जे भाव में। इहो अचंभो आहे ॾाढो वॾो। ऐं उहो कारण छा आहे? लोभ जे करे अनमोल हे जीवन माण्हू विञाए पियो थो। त पंहिंजो प्रसंग हले पियो थो कि लोभीअ जी कीर्ति कान थींदी आहे, लालची माण्हूअ जो कॾहिं जस कान थींदो आहे, जस परमात्मा जो ई थींदो आहे। त असां इहो ई घुरूं कि हे मुंहिंजा मालिक, असां तुंहिंजो जस ॻाईंदा रहूं ऐं जेका तुंहिंजी मर्ज़ी हुजे उहो ई थींदो रहे, उहो सही थी रहियो आहे। इहो अकुल अची वञे असांखे, पोइ कोन तव्हां मूंखे गारियूं ॾींदा। जॾहिं इहा ॻाल्हि सम्झी वेंदा न, पोइ मां तव्हांखे दुश्मन कोन लॻंदमि। तव्हां सम्झी वेंदा कि हिन असांखे जाॻाए छॾियो, हिन हुतां हटाए करे असांखे सही ॻाल्हि ॿुधाए छॾियईं। त जब लालच, लोभ, जेका गुरबाणी शुरू कईसीं, जो कर्म कियो लालच लग, ते आप बंधायो। ॾिसो, लालच करे अगर कुछ मिली भी वञे त वो बंधन ही त आहे। लालच करे, घुरी करे असां जेको पाईंदासीं उहो हुन खां वॾो त कोन हूंदो जेको परमात्मा सोचियो अथई। तव्हां कॾहिं सोचींदा छो न आहियो कि हेतिरा साल मुंहिंजी उमिरि थी वई, रमा हेॾे ई मुंहिंजी उमिरि थी वई, 60 साल थी विया, 50, त भाई मां छा किथे किथे घुरियो, किथे किथे बास बासी, उन मां घणियूं पूरियूं थियूं, घणियूं न थियूं। इहो करणु खपे न, कहिड़ो सही आहे कहिड़ो सही न आहे। ऐं पूरी थी बि वई त मूंखे छा ख़ुशी मिली? छा सोचणु त खपे। मां त इहो ॾिठो आहे, इच्छा पूरी थियण खां पोइ बि माण्हू ओड़ो जो ओड़ो ई, दुखी जो दुखी। शादी न थिए त दुखी, ऐं थी वञे त मां न चऊं दुखी, चऊं नॉर्मली। औलाद नथो थिए तब दुख, थी थो वञे तब दुख। ससु आहे तब दुख, न आहे तब भी दुख। तव्हां छा घुरंदा जो दुख न अचे? कुछ भी घुरंदा न, मुसीबत ई खणी ईंदा। जीअं तावीज़, कुछ भी घुरंदा मुसीबत ई खणी ईंदा। या असांजे लाइ कहाणी आहे, सभिनीनि जे लाइ। त इन करे इन में जीवन नष्ट करण जे बजाए, ॾिसो हिकु ॿी ॻाल्हि, सिधी सही ॻाल्हि मां जेको चवां, हेॾनि ॾींहंनि खां चवण थो चाहियां, काई बि शइ ख़ासि कम लाइ थींदी आहे। जीअं रोटी थींदी आहे खाइण जे लाइ, पार्क थींदो आहे घुमण जे लाइ, होटल थींदी आहे खाइण जे लाइ, है न, कपिड़ो थींदो आहे पाइण जे लाइ। हर शइ जो हिकु ख़ासि हू आहे न। त मूंखे इहो ॿुधायो, सत्संग छाजे लाइ थींदो आहे ऐं सत्संग छाजे लाइ न थींदो आहे? ॿ टे अञा मिसालूं खणो। बाजो थींदो आहे वॼाइण जे लाइ, माइक थींदो आहे ॻाल्हाइण जे लाइ, है न, स्कूटर थींदो आहे हलाइण जे लाइ। हर कंहिंजो अलॻि अलॻि उपयोग आहे। पर सत्संग जेको थींदो आहे, अध्यात्म जेको आहे, उहो थींदो आहे आत्म उन्नति करण जे लाइ। ठीकु आहे, भीतर वञण जे लाइ, परमात्मा सां जुड़ण जे लाइ। मूंखे जेका आपत्ति आहे, हिननि माण्हुनि सत्संग जो उपयोग करे छॾियो लोभ जे लाइ, इच्छाऊं पूरियूं करण जे लाइ। न त मूंखे कहिड़ो मतिलबु का वेले में वञे, का कंहिंमें वञे, का निर्मल बाबा वटि राति जो 3 बजे वञे, मूंखे कहिड़ी दिक़त? मां छा फालतू आहियां? छा वांदो आहियां? छा जो मां बसि कंहिंजूं बुरायूं ॾिसी चेक नोट कयां? न, मूंखे सिर्फ़ु हिकु दिक़त आहे कि असांजे संतनि ऋषिनि मुनिनि जो जेको ठहियल सिस्टम आहे सत्संग,
उन ऋषि मुनिन जीवन लगाए छॾियो सत्संग खे कुझु ॻाल्हियूं ॿुधाइण में, शास्त्र ठाहिया। उहे शास्त्र छा इन लाइ आहिनि छा कि तव्हां जूं इच्छाऊं पूरियूं थियनि, तव्हांजा लोभ पूरा थियनि। ऐं धीरे धीरे ईअं थी वियो आहे कि सत्संग बचियो ई सिर्फ़ इन लाइ आहे। सत्संग धर्म अध्यात्म में इन जे अलावा ॿी का ॻाल्हि बची ई कान्हे। धन जे अलावा, लोभ जे अलावा, इच्छाउनि जे अलावा, आस जे अलावा, बास जे अलावा, शो ऑफ जे अलावा ॿियो कुझु बचियो ई कान्हे। त मां उन कचरे खे साफ़ करण जे लाइ इहो सभु पियो थो कयां, ॿुहारी पियो थो पायां कि निकिरो हितां। तव्हांखे लोभ करणो आहे, उन लाइ सत्संग कान्हे, उन लाइ कुझु ॿियो आहे। मूंखे कान्हे ख़बर उन लाइ छा आहे। तव्हांखे इच्छाऊं आहिनि, मनोरथ आहिनि, त जेको प्रोसीजर हुजे उहो पूरो कयो। संसार में सत्संग खे छो था ख़राब कयो कि सत्संग में जाती हूं, मेरी इच्छा पूरी होती है, भग यहां से। इच्छा पूरी लाइ आहे सत्संग। हेॾो सुठो अखर सत्य जो संग, जेको आनंद आहे असली सत्संग जो, त उनखे ढके दबाए था छॾियो पंहिंजूं इच्छाऊं, बासूं, आसून सां, लोलियुनि सां। त इहो हिकु मां ई अकेलो पियो थो प्रयास कयां। भली कोई न अचे, मां चई चुको आहियां, आनंद त बचंदो। सत्संग जो आनंद त बची वेंदो न, हू त हटी वेंदो कचरो मथां जो। त जेका शइ जंहिं लाइ ठही आहे उहो उपयोग कजे न। बाजो वॼाइण लाइ आहे त सत्संग छाजे लाइ आहे? सत्संग आहे सभु कम छॾे करे संसार जा, खाली थी करे भगवान जी शरण में वेहण, उन सां मिलण जी कोशिश, अंतर्मुखी थियण। पोइ उतां वरी परोपकार जी भावना सिखण, उतां पोइ वरी प्रसन्नता जो गुण सिखी अचण, उतां खां पोइ पवित्रता सिखी अचण, ऊर्जा हासिल करण। सत्संग इन लाइ आहे न। ही छा नाटक लॻाए वेठा आहिनि? भेण सां कहिड़ी गार ॾींदा आहियूं? ही छा नाटक लॻाए वेठा आहिनि कि सत्संग में अचण सां तुंहिंजी नुंहुं सुधरी वेंदी। गुरबाणी गुरु अर्जन देव अगरि अचे न त हिननि खे पकड़े पकड़े मारींदनि कि सुखमनीअ जी हीअ अष्टपदी पढ़ण सां घोटु वस में थींदो। ये छा कयो अथनि हिननि सत्संग खे? तॾहिं मां हिन अभियान हलायो आहे कि भली इहा लखनि जी भीड़ हटे हितां, असां वटि न अचे, पर असां इहो न कंदासीं, मूर्ख कोन ठाहींदासीं। उन लाइ पहिरीं ख़ुदि जो स्तर कराइणो पवंदो मूर्ख ठाहिण जे लाइ। त कबीरा एक अचंभा देखियो, हीरा हाट बिकाए। हीरा आहियो तव्हां कोडीअ जे बदिले विकामजी था वञो। जेॾी महिल इहे लालचूं था कयो, इच्छाऊं था कयो। बरजन हारे ॿाहिरां कोडी बदिले जाए। या त ईअं चऊं, दुकानदार खे ख़बर आहे कि हीरो आहे, पर उहो कोडी पियो थो ॾे बदिले में। त ग़लती दुकानदारी थोड़ी आहे। हू त चए थो कि तूं पाण ई आहे मूं वटि। त अञा ॻाल्हियूं करणियूं आहिनि लोभ ते, लालच। ॾिसो, मां बुराई कोन पियो थो कयां, मां इहो ई थो चवां, तव्हां सत्संग जो उपयोग प्लीज़ इन लाइ न कयो। असां बावा माण्हू, सभु बावा न, असां जीवन लॻाए छॾींदा आहियूं हिन सत्संग जी हिकु हिकु ॻाल्हि खे चवण जे लाइ। ऐं तव्हां ईअं हलंदे चलंदे एक्शन बाजीअ सां फ्रीअ में ॿुधी करे चई ॾींदा आहियो ऐं वरी दादियूं ठही वेंदा आहियो। जे मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, असांजे संतनि ऋषि मुनिन जेका तपस्या करे का ॻाल्हि असांजे भले लाइ ॿुधाई, उन ते हलण जे बजाय तव्हां उन ॻाल्हियुनि जो उपयोग ॿियनि खे करे ऐं दादी दादा भॻवान ठही विया। ऐं उहे तव्हांखे ख़बर हुई कि तव्हांजी वाणीअ में दम कान्हे, हू तव्हांजी वाणीअ ते कोन जुड़ंदा, त तव्हां सत्संग खे कीअं ख़राब कयव? लालच ॾेई करे। त असांजो मक़सदु इहो आहे कि सत्संग मां लालच खे ॿाहिरि कढो। जिते लोभ आहे उते पाप आहे, जिते लोभ आहे उते काल आहे, जिते लोभ आहे उते कूड़ आहे। सवेल रहिजियो कि लोभ छॾण लाइ छा छा कजे। सत्य, गुरु नानक जप साहिब जी पहिरीं पौड़ीअ में चई छॾियो आहे,
हुकुम रजाई चलना। प्रश्न हो कि वो सचियारा हो ये कि वो गुरु नानक या पॉइंट पकड़े वरती कि सिर्फ एक लोभ जे करे माण्हू कूड़ पियो थो ॻाल्हाए, भगवान खां दूर पियो थो थिए, त उन उपाय ॾिनई हुकुम रजाई चलना। तव्हां स्वीकार त कयो उन मालिक जी मर्ज़ीअ खे। त छो था ॾिसो हूअ केॾां पहुची वई, हूअ केॾां पहुची वई, कोई केॾां कोन पहुतो अथव, सभु उते ही वेठा अथव, तव्हांखे ॾेखारींदा अथव मैं यहाँ पहुंच गई, मैं वहां पहुंच गई। मुंहिंजे साम्हूं त करे ॾेखारे मैं वहां पहुंच गई, बस मां रुगो निहारे थोड़ो मुस्कुराईंदुमि, अच्छा त ही नॉर्मल थी वेंदी। चवंदोमांसि तू आ गई ना वापस, तू यहीं है, कहीं नहीं गई थी तू। त तव्हां छो भ्रम में फासी वेंदा आहियो कि अरे हूअ अलाए केॾां अॻिते पहुची वई। छा में अॻिते पहुची वई? बीह वञण खे चइबो आहे कि किथे पहुतो माण्हू, भॼण खे थोड़ी चइबो आहे। त असां हिते सत्संग खे रखूं था, ये राम कथा ही पे थी हले, वरी अॻिते श्रवण कंदासीं।